नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे ढिगड़ी में ख़बर ॾींदा हलूं त ढिगड़ी ڀرسان ॻोठ मोहम्मद अली क़ाइमखानी तरफ़ां वيندڙ लिंक रोड जो मरमत कम मुकमल थियण बाद MPA मीर तारिक अली खान टालपुर इफ्तिताह कयो। इन मौक़े ते ॻोठ मोहम्मद अली क़ाइमखानी में क़ाइमखानी बिरादरी तरफ़ां तक़रीब कोठाई वई, जंहिंखे ख़िताब कंदे मीर तारिक अली खान टालपुर चयो है त असां हमेशा कोशिश रही है त आवाम खे बुनियादी सहूलतूं विराम कयूं वञनि। हिन चयो है त ॿारनि जे हारियुनि ऐं आबादगारनि खे सभ खां वधीक फ़ाइदो पाकिस्तान पीपल्स पार्टी पहुचायो है। शाखूं पक्कियूं कराए पुछड़ी में पानी पहुचाइण सां बंजर ज़मीनूं आबाद थियूं आहिनि। अहिड़े तरीक़े हिन रोड समेत हल्के जे मुख़्तलिफ़ रोडनि ऐं स्कूलनि जो तइमीराती कमु जल्द शुरू थींदो, जंहिंसां पिणु लखे माण्हुनि खे फ़ाइदो पहुचंदो। इन मौक़े ते अॻूणो चेयरमैन मीर शाहरुख खान टालपुर, मीर ज़ुल्फ़कार अली टालपुर, DIG आसिम क़ाइमखानी, मंज़ूर अहमद क़ाइमखानी समेत क़ाइमखानी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में मौजूद हुआ, जिन आयल महिमान खे अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।